टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में भलीकार। बारो अज असीं क्लास बे जो सबक 24 पढ़ंदासूं। सबक आहे लालची कुत्तो तस्वीरी कहाणी। बारो हिन में तव्हां तस्वीरूं ॾिसो ऐं हुन मां कहाणी ठाहियो। ॾिसो नंबर 1 तस्वीर में हिकु कुत्तो वञे थो, हुनजे वात में हॾो आहे जेको पाणी जे मथां लंघे थो। हू जीअं पाणी में ॾिसे थो त हुनखे पंहिंजो अक्स ॾिसण में अचे थो। लालची कुत्तो चाहे थो त ॿिए कुत्ते जे वात मां हॾो आऊं फुरे वठां। जीअं हुनखां फुरे थो त हू पंहिंजो हॾो बि वञाए वेठो हूंदो आहे। ॿारो हिन कहाणी मां सबक इहो निकितो त लालच बुरी बला आहे। लालच ना करे हा त हुन सां इहो ना थिए हा। ॿारो असांजो इहो सबक पूरो थियो। असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं तव्हांखे नई वीडियो जी अपडेट मिलंदी रहंदी।